होॾां वरी जेको आहे राज़नि वारा बि वञी मुराद खे चवंदा तुंहिंजो भाउ अली ख़ान जेको आहे मंसूर ख़ान वटां मिलियो, हाणे तूं असांजे भाउ खे नाहक पकड़ियो हुयो। अहिड़े हिसाब सां मंसूर ख़ान ॿधलु हुयो, अली ख़ान जेको आहे उन क़ैद करायो हुयो। ऐं होॾां ककर जी भेण बि जेको आहे वञी मंसूर ख़ान वटि पनाह वठंदी। पोइ मंसूर ख़ान बि टंगो वीचारो फासी वेंदो ऐं पाण खे साफ़ साबित करण जे लाइ वॾी जदोजहद कंदो ऐं महिनत कंदो। ऐं इन महिनत में तमामु जल्द हू सफल बि थी वेंदो। लेकिन सोडल खे इस्तेमालु करे शाहनवाज़ ख़ान बार बार मंसूर ख़ान जी गेम ख़राबु कंदो ऐं मंसूर ख़ान खे जेको आहे न हक़ सच जे माण्हू खे मतिलबु हिकिड़ो ग़लति रस्ते ते उन खे चवंदो हीउ ग़लति आहे, मां सचो आहियां। शाहनवाज़ ख़ान इहा सोडल जे तरफ़ां सोटनि जे ख़िलाफ़ु बि बग़ावत कराए छॾी आहे, अञा कराईंदो ऐं उन जे पीउ खे बि छॾाए ॾींदो, सोडल जे पीउ खे बि। ऐं राज़नि वारनि ते बि हथिड़ो शाहनवाज़ ख़ान जो हूंदो। अचण वारा एपिसोड तमामु ज़बरदस्त ऐं बहितरीनु थियण वारा आहिनि। ऐं हेॾो ककर खे बि धोखो मिलण वारो आहे। ककर जी भेण जेका मंसूर ख़ान वटि वेंदी ऐं मंसूर ख़ान जे ख़िलाफ़ु सभई माण्हू थी बीह रहंदा। ऐं अचण वारे एपिसोड में इहे सीन तव्हांखे दोस्तो ॾिसण वटां मिलंदा। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजे हिन यूट्यूब चैनल खे। ख़ुशियो जो आबाद जो खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। अल्लाह हाफ़िज़।